नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त नाणे वारे वज़ार जे तर्जुमान चयो त मुल्क में सरमायाकारनि जो एतमाद वधी रहियो आहे। पाकिस्तान में माइक्रो इकोनॉमिक स्टेबिलिटी अची रही है। माली साल 2020 में महांगाई जी शरह 5% ताईं आंदी वेंदी। नाणे वारे वज़ार जे तर्जुमान मूजिबि नयो पाकिस्तान हाउस स्कीम जे लाइ 20 खां 30 अरब रुपयनि जी इज़ाफ़ी रक़म जारी कई वेंदी, जॾहिं त बरामद कंदड़नि खे एक्सपोर्ट पैकेज जे तहत 200 अरब रुपयनि जी इमदाद फराहम कई वेंदी। पावर सेक्टर माली साल 2020 में 250 अरब रुपयनि जो सिकूक बांड जारी कया। हिन ॿुधायो त माली साल 2019 जुलाई में माहवार गिरदिश कर्ज़ा 38 अरब रुपया हुआ, जेके घटि थी 10 अरब रुपया माहवार थी आहिनि। माली साल जी पहिरें 6 महीने में जारी खातनि जे खसारनि में 2.4% घटिताई रिकॉर्ड कई। उन खां सवाइ बहितर पॉलिसियुनि सबबि टैक्स वसूल ॿीणो थी वियो आहे। हिन जो चवणु आहे त मुल्क में एम्प्लॉय टैक्स में 23% घटिताई रिकॉर्ड कई वई आहे, जंहिंसां मुल्क में एक्सपोर्ट में इज़ाफ़ो थी रहियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।